सैयद मुराद अली शाह टियों भेरो सिंध जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो। पीपल्स पार्टी उम्मीदवार सैयद मुराद अली शाह 112 वोट खणी सोभारो। MKM जो अली खुर्शीदी 36 वोट खणी सघियो। नादर मक्सी जी हलफ खणण खां पोइ सैयद मुराद अली शाह खे 112 वोट मिलिया। PTI जे हिमायती याफ़्ता आज़ाद 9 मेंबरनि पारां वॾे वज़ीर जी चूंड जो बाइकॉट कयो वियो। मुख़्तलिफ़ मेंबरनि पारां सैयद मुराद अली शाह खे वाधायूं। सिंध जो नओं वॾो वज़ीर सुभाणे उहिदे जो हलफ खणंदो। माज़ीअ जी नेक नियतीअ सां सिंध लाइ कमु कंदासीं। सिंध जी हर इलाइक़े में साफ़ पाणी पहुचाइण पहिरीं तरजीह आहे। BISP जे ज़रिए वज़ीफ़े जे रक़म में इज़ाफ़ो कंदासीं। कचे जे धाड़ेलनि जे सफ़ायो भी अविलतुनि में शामिल है। मज़दूर कार्ड समेत सोलर रिथा अॻु ई तैयार करे चुका आहियूं। ईंदड़ 5 साल सिंध जी आवाम जी वधीक ख़िदमत कंदासीं। मूंखे ॿीहर ज़िम्मेवारी ॾियण ते पार्टी क़यादत जो दोहराइतो आहियां। कोशिशि कंदुसि त हुकूमत ऐं अपोज़िशन में फ़र्क़ु न रखां। सिंध जी नई चूंडियल वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो ऐवान में ख़िताब। संदसि चवणु आहे त चूंडुनि ते असांखे बि ख़दशा आहिनि, पर क़ानून जंग जो अख़्तियार कंदासीं। 2 या 4 सीटुनि लाइ मुल्की सलामती सां न खेॾंदासीं। इल्ज़ाम हणंदड़ सिंध खे इलेक्शन जी मामले में बदनाम करण वारी ॻाल्हि खां अॻिते वधनि। मुल्क जो मुस्तक़बिल बिलावल भुट्टो ज़रदारी आहे। ईंदड़ भेरे बिलावल भुट्टो ज़रदारी अवाम जी वोट सां वज़ीर आज़म थींदो। कराचीअ खे को सिंध खां धार सम्झे थो, दिमाग़ मां कढी छॾे। अहिड़ी सियासत खां पासो करणु घुरिजे जंहिंसां अनारकी पखिड़िजे। एहतजाज कंदड़ पार्टियूं मुश्किल वक़्त में घर हूंदियूं आहिनि। अवाम जूं दिलियूं खटणु चाहियूं था त ॾुखे वक़्त में उन सां गॾु रहो। पीपल्स पार्टी अगवार शर्जील इनाम मेमर जो सिंध असेंबली जे इजलास में ख़िताब। संदसि चवणु आहे त पीपल्स पार्टी जा नुमाइंदा ॾुखी घड़ी में अवाम सां गॾु हूंदा आहिनि। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सभिनी खे गॾु खणी हलंदो। उम्मीद आहे त सैयद मुराद अली शाह वधीक बहितर कमु कंदो। पीपल्स पार्टी सवलाईअ सां सीटूं न खटंदी आहे। असां सभिनी खे गॾु खणी हलंदासीं। हिन धरती लाइ कमु कंदासीं। पीपल्स पार्टी सदाईं अक़लियतुनि खे अॻिते आंदो आहे। पीपल्स पार्टी अॻुवाण फरयाल टालपुर जो सिंध असेंबलीअ में ख़्यालनि जो इज़हार। कराची सिंध जो हिसो आहे। कराची ऐं सिंध चवण खां पासो कयो वञे। को बि सिंधी इहा ॻाल्हि बर्दाश्त न कंदो, कोरोना हुजे या ॿोॾ। सैयद मुराद अली शाह हर हंधि पहुची वेंदो आहे। आगा सिराज दुरानी जो ख़िताब। सैयद क़ाइम अली शाह चयो आहे त असां अवाम जी ख़िदमत करियूं था। जे करे वोट मिलनि था उहे माण्हू तनक़ीद कनि जिन पाण बि कुझु कयो हुजे। जिन खे अखियूं आहिनि उन्हनि खे सिंध में थियल कमु नज़र ईंदो। मरियम नवाज़ पाकिस्तान जी तारीख़ जी पहिरीं औरत वज़ीर आला चूंडिजी वई। मरियम नवाज़ 220 वोट खणी कामयाब पंजाब जी पहिरीं औरत वज़ीर आला चूंडिजी वई। सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे मेंबर्स जे बाइकाट सबबि मुख़ालिफ़ उम्मीदवार राना आफ्ताब खे हिकु बि वोट न मिलियो। स्पीकर जे ऐलान बाद मरियम नवाज़ क़ाइदे ऐवान जी सीट संभाले वरिती। मरियम नवाज़ वज़ीर आला जे उहिदे जो हलफ़ बि खणी वरितो। संदसि चवणु आहे त संदसि ऑफिस ऐं दिलि जा दरवाज़ा हर वक़्तु अपोज़िशन लाइ बि खुलियल आहिनि। कंहिं लाइ बि इंतकाम जो जज़्बो न आहे। वज़ीर आला थियणु हर माउ धीउ ऐं भेण जी सौभ आहे। असेंबली में अपोज़िशन मेंबर्स जे न हुजण ते अफ़सोस आहे। ख़्वाहिश हुई त अपोज़िशन बि मौजूदु हुजे हा। असांजी कोशिशि आहे त कारोबारी माण्हुनि लाइ वधीक बहितरी आणे सघूं। रमज़ान में नए मॉडल तहत राशन ज़रूरतमंदनि जे घरनि ताईं पहुचायो वेंदो। सदर डॉक्टर आरिफ अलवी क़ौमी असेंबली जो इजलास घुराइण बाबति निगरान वज़ीर आज़म जे एडवाइस एतराज़ लॻाए वापसि उमाणे छॾी। सदर जो चवणु आहे त पहिरियां औरतुनि ऐं अक़लियतुनि जे ख़ासि सीटूं मुकमल करियो, पोइ क़ौमी असेंबली जो इजलास घुरायो। आइन पाबंद आहे त चूंडुनि जे 21 ॾींहंनि अंदरि इजलास लाज़मी सॾायो वञे ऐं आइन तहत क़ौमी असेंबली जो इजलास 29 फ़रवरी ते लाज़मी घुराइणो पवंदो। क़ौमी असेंबलीअ जो इजलास 29 फ़रवरी ते तलब करण जो फ़ैसिलो। स्पीकर राजा परवेज़ अशरफ जी सदारत हेठि हंगामी इजलास दौरान क़ौमी असेंबली सेक्रेटरी जी ऑफिसरनि ऐं आइनी माहिरनि सां मुशावरत। सदर पारां समरी ते सही न करण सबबि पैदा थियल सूरत हाल जो जाइज़ो वरितो वियो। आइन जी आर्टिकल 91 शिक 2 तहत क़ौमी असेंबली जो इजलास 29 फ़रवरी ते घुराइण जो फ़ैसिलो कयो वियो। सुप्रीम कोर्ट में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे केस बाबति सदारती रेफरेंस जी ॿुधड़ी चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में 9 रुकनी बेंच ॿुधड़ी कई। जस्टिस जमाल ख़ान मंदूर ख़यल रिमार्क्स ॾिना आहिनि त लॻे थो त जिन जजनि फ़ैसिलो ॾिनो आहे उहे पाण बि मुतफ़िक़ न हुआ।
चीफ जस्टिस काज़ी फैज़ी सां रिमार्क्स ॾिना त जेकॾहिं अदालत ग़लती करे त इस्लाम छा थो चवे असांखे इहो ठीकु करणु घुरिजे। जस्टिस मंसूर अली शाह चयो त सुप्रीम कोर्ट जा जज आज़ादु न हुआ, असांखे इहो मवाद ॾेखारियो, मार्शल लॉ लागू हो, इहो काफ़ी नाहे। अदालत केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। समूरी क़ौम जूं नज़रूं हिन वक़्तु सुप्रीम कोर्ट ते खुथल आहिनि। सियासी माहौल खे पुरअमन रखणु असां सभिनी जी ज़िम्मेवारी आहे। 21 ॾींहनि में हर हाल में ऐवान जो इजलास घुराइणो हूंदो आहे। सदर आरिफ अलवी आइन छो थो टोड़णु चाहे? पीपी अॻवान श्री रहमान जो इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हि। पने आकिल भरसा कचे वारे इलाइक़े रज़ा ॻोठ में ज़मीन जी मालिकी त महर ऐं जतोई बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो। 7 ॼणा क़तल, मार्जी वेलन में जतोई बिरादरी जा 6 ॼणा ऐं महर बिरादरी जो हिकु माण्हू शामिल। मार्जी वेलन में अमानुद्दीन जतोई, वली मोहम्मद जतोई, पठार जतोई, मोहम्मद अज़ीम, खुश मोहम्मद ऐं शहवाल जतोई शामिल। महर बिरादरी जो अब्दुल हफ़ीज़ मारिजी वियो। धुरियुनि में छिकताड़, इलाइक़े में ॾहका। सिंध हाई कोर्ट में नौजवान ऐं नारीअ समेत 20 खां वधीक गुम थियल माण्हुनि जी बाज़ाई बाबति दरख़्वास्तुनि जी ॿुधणी। गुम थियल माण्हुनि खे ॻोल्हे अदालत में पेश कयो वञे। अदालत जो हुकुम। अदालत मुल्क जे जेलनि, हिरासती मर्कज़नि ऐं समूरनि इदारनि खां रिपोर्ट हासिल करे पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जो सिलसिलो जारी। लाड़काणो, कंबर शदाद कोट, सांगड़, मटियारी, नौशरो फरोज़, शहीद बेनज़ीराबाद ज़िलनि में बरसाति सबबु कणिक ऐं सिरियां जे फसल खे नुक़सान। भिटशाह, बांधी, उॾिरोलाल, दौड़, गुपचाणी, सठमेल, कोटलालू, फैज़गंज, सन, नसीराबाद, डोकरी, बाडर, खानवाणी, लालू को रैंक में बरसाति। सिंध जे सदाबहार रागी सादिक फ़कीर जे विछोड़े खे 9 वरिया विहामी विया। सादिक फ़कीर जी वरसी तक़रीब मिठी में सादिक चौक ते मुनक़िद कई वेंदी। जग मशहूर भारतीय रागी पंकज उदास 73 वरनि जी ॼमार में देहांत करे वियो। पंकज उदास केतिरे ई अरसे खां बीमारी सबबु मुंबई जी अस्पताल में दाख़िल हो। पंकज उदास 17 मई 1951 ते भारतीय शहर गुजरात में पैदा थियो हो। हुन गज़ल ॻाइण जो सफ़र 68 नाले एल्बम सां शुरू कयो हो।